प्यारा दोस्तों अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद है तो सब दोस्त खुश होंगे। जी तो प्यारा दोस्तों मुमताज़ मलिक जो एक नूं सुरा एल्बम मार्टियों की बेची हुआ है जो बदल प्रोडक्शन में अधिक तफसीली गाल बोल शुरू का फेरिया जेकर तमाम यूट्यूब चैनल पे आया तो मेहरबानी करे चैनल को सब्सक्राइब करे घंटी या बटन क्लिक करे नोटिफिकेशन आल के चलिंदा सब्सक्राइब करण सां जो को बैलेंस को न मिलो ऐं असां काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी है तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिले। जी तो प्यारा दोस्तों मुमताज़ मलिक जो नओं एल्बम अची वियो आहे जेको आहे 110 गीता एल्बम आहे ऐं उन मां ही आहे एल्बम जो प्रोडक्शन वीडियो है तमाम बेहतरीन म्यूजिक है तमाम बेहतरीन गीत है छा कभी जिंदगी में ही गीत है छा कभी जिंदगी तमाम बेहतरीन एल्बम है ईद जो एल्बम है तमाम बेहतरीन एल्बम है गज़ल प्रोडक्शन में लिखियो है तमाम बेहतरीन एल्बम में शामिल किया है एल्बम है तमाम बेहतरीन गीत इन में शामिल आहिनि तमाम ही एल्बम ईद जे लाइ आहे इनके रिलीज़ किया है तमाम बेहतरीन गीत इन में एल्बम में शामिल आहिनि उहे बि गीत ईंदियूं तमाम जल्द कुछ गीत अची विया आहिनि तव्हांखे मौजूदु तमाम बेहतरीन एल्बम आहे।